चौंगी राणा कहाँ बैठा है, कुत्ते भौंक रहे हैं। हाणे वीचारा ही नौजवान छा चवन नालीअ मथां इने करे ही सोशल मीडिया जो दौर आहे। हिकिड़ो मां शेर साईं जे नाम कंदुमि पर तव्हां सभई वाह वाह आऊं चाहे हिकिड़ो पे आऊं चेठा उस्ताद बुखारी जो इन ते वारी ॻाल्हि ते गरम तिखो तीर थींदो आहे, गरम तिखो तीर थींदो आहे, नरम मिठो खीर थींदो आहे। तूं फोन ते ॻाल्हाईंदी आहीं मूंसां, तुंहिंजो आवाज़ बि तस्वीर थींदो आहे। हाणे सभई मिली करे मूंसां रलजी करे चवंदा वाह वाह वाह, मन कई पो हा आऊं न चाहियां आऊं हवाई हेलीकॉप्टर आयो वतन कार्ड विराइण आयो असां। सभई मिली करे चवंदा छा तारीफ़ कयां तुंहिंजे नेणनि जी। तव्हां पोयां बि सभई हथ मथे करे मिली करे सभई छा तारीफ़ कयां तुंहिंजे नेणनि जी, तो मां धप अचे थी छेणनि जी। हे सोशल मीडिया जो दौर आहे, ही नौजवाननि जो दौर आहे। हिन दौर में जेकॾहिं तव्हां गॾा गाॾे वारे खे चवंदो तो बाबा ॿ बोरियूं सीमेंट जो खणी आ त बि उहो चवंदो बाबा व्हाट्सएप लोकेशन सेंड कर। ही सोशल मीडिया जो दौर आहे, ही शॉर्टकट जो दौर आहे। हिन दौर में जेकॾहिं घर में ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि तो मुड़ुस ज़ाल खे व्हाट्सएप ते मैसेज थो करे, राणी राणी हिकिड़ो सिंधड़ी अंबड़ो तो कटे खणी आ। हो वरी चवंदी हा मूं उथी बि नथो सघी। हे सोशल मीडिया जो दौर आहे, हे शॉर्टकट जो दौर आहे। केर पंहिंजे पीउ जो पूरो नालो वठण लाइ तयार कोन्हे, मॉम पप्पा डैड। शॉर्टकट जो दौर आहे ईअं बाबा। ही सूफ़ी मेलो जंहिं बि हणायो आहे ही एज़ाज़ उन लाइ वञे थो छो जो असांजो जेको सिंध जो सूफ़ियाणो कल्चर आहे, ही सुहिणे लतीफ़ शाह कलंदर जी धरती आहे, ही अमुन जी धरती आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे। ही सूफ़ियुनि जो पैगाम आहे ऐं ही सूफ़ियाणो रंग आहे। इनखे तव्हां नौजवाननि प्रोमोट कयो आहे, तव्हां नौजवाननि जो कमु आहे। अञा हिनखे घणो वायरल कयो, जीअं अञा ॿियो साल अचे थो त पेर रखणी जाब न हुजे। इन करे अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। हिकिड़ो नारो अहिड़ो हणो जंहिं मालिक प्रोग्राम कयो आहे उहो फ़कोज करे। पहिरियां त हे किरे वाह तव्हां किरंदो साईं माण्हू लाल बत्ती वेंदा। हिकिड़ो मिली करे हक मौजूद मिली करे सभई हक मौजूद नारा हैदरी नारा हैदरी। मौला तव्हांखे सलामत रखे। ही